दोस्तों अॼु मां पंहिंजे घर वारी श्रीमती जया देवीअ जी हिकिड़ी नई डिज़ाइन थो ॿुधायांव। मूंखे यादि आहे यार उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं मां शहीद थी पंहिंजे घर में आयो हुअसि। छो जो शादी त करे छॾी पर पोइ ख़बर पई त हीअ माई नाहे। हीअ माई नाहे, हीअ दरिया शाह जी देग आहे। भई जेको शरीर हुअसि भॻवान जो कसम केरु ॾिसे तॾहिं बि 3 ॾींहंनि लाइ हुनखे बेहोश थियणो पए। हाणे उहा जेका मुंहिंजी जया पणजी त आयसि पर मूं कसम खणी छॾियो त हिन रथ खे 12 महीने में हिकु दफ़ो रुगो रथ यात्रा जे ॾींहुं घर खां ॿाहिरि कढिबो बसि। बाक़ी इहो रथ घर खां ॿाहिरि कढण जहिड़ो कोन्हे। अदा कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु महीना थी विया। नेठि हिकिड़े ॾींहुं मूंखे चई हेॾा अॼु 9 महीना थिया आहिनि पंहिंजी शादीअ खे। तव्हां अॼु ताईं मूंखे घर खां ॿाहिरि बि कोन कढियो आहे, चांटाणो बि कोन करायो आहे। ॿियो त सही को सिनेमा, को नाटक, अड़े को मिट, को माइट, को बाग, को बगीचो किथे वठी वियो हुई। हुन जा जो ॻोढ़ा निकिता त यार मुंहिंजा ख़ुदि जा अखियुनि जा ॻोढ़ा निकिरी आया। मूं चयो जया तूं चिंता न कर, अॼु तोखे हल त तोखे पिनाए थो अचां। सौदा जया खे गॾु खयुमि, पंधु वियासीं हिकिड़े बगीचे में जो पहुतासीं। बगीचे में हीअ जो पहिरियों दफ़ो जो कुदरती हवा जो आनंद पे वरितई। सो हवा जो आनंद वठंदे ॾिठई हिकिड़ो साइकिल ते मटको पुठियां रखी मटका कुल्फी विकिणण वारो निकितो। सो तव्हां रड़ियूं पियो कंदो वञे, मटका कुल्फी वाले, कुल्फी माए वाले, रबड़ी मलाई वाले। सो ॾिठई जो उनखे त सद अची हेॾा तव्हांखे मुंहिंजो कसम अथव हिकु कुल्फी वठी ॾियो न। अड़े मूं चयो हल जिन्नत जे लाइ कुल्फा थो वठी अचां। सो त मां बि डोड़ पाए उन कुल्फियुनि वारे जे पुठियां भॻुसि, वञी हथु कयोमांसि, मुंहिंजो 2 कुल्फियूं ॾिनई। मुंहिंजो घणा पैसा? चई 60। मुंहिंजो हा वठि। 60 रुपया ॾेई उनखे 2 कुल्फियूं वठी हिकिड़ी चूपींदो अचां, हिकिड़ी वरी लोॾींदो अचां, हिकु चूपींदो अचां, ॿी लोॾींदो अचां। सौदा जीअं तीअं करे अच्छा जो चूपियां पियो त हवा बि लॻे वेठी न, त हिकिड़ी चूपाए पियो त उहो बि तव्हां गिगूं पियूं करनि अछियूं। वरी ॿिए हथ में जेका जया लाइ कुल्फी हुई उन जो उहा बि ॻरे पई त ॻरंदे मुंहिंजी कारी बुशेट मां जेको आहे सो अछी बुशेट थी वई, चिट कंबरी थी वई। जीअं तीअं करे मां जीअं जया जे पासे में पहुतुसि त ॾिठुमि जया जी का हिकिड़ी पुराणे ज़माने जी का साहेड़ी ऐं का सखी, उहा जेडी सरती, उहा को गॾियसि। उन जो ॾिठो जया खेसि पुछीसि, ऐं जया तूं हिते? चई हा मां हिते। चई हा, चई मुंहिंजो घोट हिते, मुंहिंजा साहुरा हिते, मां हिते पणजी आई आहियां। चई हा। चई ॿियो? चई एतिरे में। चई मां पहुतुसि, मूं बची उहा कुल्फी जया जे कर्मनि में हई। मुंहिंजो वठि। जया बुआ मूंखां कुल्फी वरितई त उन जी साहेड़ी जी नज़र पई मूं जहिड़े शहज़ादे ते। मूं ॾे निहारे थोरी मुस्कुराई। बसि उन जी मुश्क ॾिसी करे मुंहिंजी रग ठरी पई। वरी वापसि उन जया ॾे निहारे, वरी मूं ॾे निहारे टेडी नज़र सां ॾिसी करे वरी जया ॾे निहारी, वरी मूं ॾे। बसि हीअ निहारींदी वञे तीअं मां बि जेको आहे सो हल्को थींदो वञा, ढिरो थींदो वञा। वरी मूं ॾे निहारे, वरी जया ॾे निहारी, वरी चंडीअ मुंहिंजो गिटो पटे बबलू। चंडी पंहिंजे जेको आहे सो पर्स मां हिकिड़ो चॉकलेट कढी ॾिनई।
वरी मुंहिंजा ॿई गिटा पटे ऐं जया खां पुछई, जया सच ॿुधाए मुई, ऐं सच ॿुधाए ही तुंहिंजो पहिरियां वॾो पुटु इहो अथई न? हाणे ॿुधायो, आंडा सड़िया बचा। उन ॾींहुं त मूं कसम खणी छॾियो हे चंडी जे सचपच मरी बि पई न त हिन जे लाश सां गॾु मसणनि में बि कोन वेंदसि, न त माण्हू पुछंदा ॿुधाए माणे मुई कीअं छा कदे? पोइ त मूं त तोभां करे छॾी, हराम जो जिन खे किथे वठी वञासि। वरी 12 महीना ॿिया गुज़री विया। हा हीअ बि जो घर में पे सांधाणे वांगुरु संधजी वई त हिकिड़े ॾींहुं चई हाणे ही त चंडो कोन थो किथे घुमण फिराइण वठे, मां ई त वञी चकर ॾेई अचां। सो डिंबक करे ऐं घर खां निकिती ॿाहिरि। असां तॾहिं पालनपुर में रेलवे स्टेशन जे पुठिए पासे रहंदासीं त हुतां जेके रेलवे जी जेका ब्रिज हुई उहा हरे करे उहा ब्रिज चढ़ी वरी अची अॻियां लथी, स्टेशन जे अॻे पासे लथी, सहकी पई, जिभ ॿाहिरि निकिरी आयसि कुतनि वांगुरु, वरी ॾिठई हिकिड़ो टांगे वारो बीठो आहे। सो टांगे वारे जे पुठियां हुन हैंडल खे झले ऐं पैरदान ते पेर रखी ऐं जीअं न थोरी दॿ झले, दॿ ॾेई करे ऐं मथे चढ़ण जी कोशिश कई त टांगे वारो अॻियां घोड़े सूधो मथे खॼी आयो। ओ चई दादी इहो पेर परे कर, मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो। जया खणी यकदम तिरकी आई, उहो पेर खईं पासीरो, पेर जो पासीरो खयईं। पोइ तदा घोड़ो मथां हीअं अची किरियो ॾे त घोड़े जूं वीचारे जूं ॿई ढकणियूं भॼी पयूं। सोने टांगे वारे खां जया पुछो दयादा टांगे वारा, हे तूं मागे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे छा? ए चई मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो मैं, पर तूं ॿुधाए त तुंहिंजो वजन घणो आहे? चई मुआको तुंहिंजे घरां पई खां छा? अञा त जीए बचे वीचारो मुंहिंजो प्यासीअड़ो पियो पिने पियो खाराए, तूं वरी छो तो मुंहिंजो वजन पुछी? चई अदी एक्चुअल में मुंहिंजो जेको रेट लिस्ट आहे न, रेट लिस्ट उहो वजन ते आहे, वेट ते आहे। तूं पंहिंजो वेट ॿुधाए, माना वजन ॿुधाए त मां तोखे पंहिंजो रेट ॿुधाई। चई दा उहो त हाणे साल खां पोइ त मां घर मां ॿाहिरि निकिती आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर हींअर मुंहिंजो घणो वजन हूंदो। बाक़ी इहा ॻाल्हि आहे, जंहिं ॾींहुं मां शादी करे आई हुअसि न, उन ॾींहुं ब्यूटी पार्लर में वई हुअसि त उते हिकिड़ी मशीन पई हुई, उन ते मूं पंहिंजो वेट, पंहिंजो वजन कयो हो, उहो यादि आहे। चई त ॿुधाई? चई भला उहो ई ॿुधाए। चई 146 किलो। जी हल कुड़ी, 146 किलो, घटि में घटि 250 किलो अथई। चई न एॾी थोरी ॻरी आहे। चई कोन ई ॻरी त स्टेशन ते बीठी आई? चई हा। चई साम्हूं ॾिस, साम्हूं तोखे ॾिसण में ईंदे इहो वेट मशीन, उन वेट मशीन जे पासे में वञ, उन जे मथां पंहिंजो पाण रख, हिकिड़ो कोइन रुपए जो कढी उहो जेको आहे सो उन मशीन में विझ त अधु मिंट में तुंहिंजी टिकट निकिरंदी, उन ते लिखियलु हूंदो तुंहिंजो वेट घणो आहे। पोइ त ठीकु आहे। चई हा पोइ ठीकु आहे। बसि अदा पोइ त जया बि डिंबक करे ऐं वञी पहुती उन मशीन जे पासे में, पर्स लाहे पासीरो रखियईं, चंपल धार लाथई, विग जेका हुअसि पातल मथां उहा बि कढी ऐं बसि पोइ पंहिंजो पाण जीअं रखियईं वेट मशीन ते, उन में रुपयो बि विधई। उन ते हिकिड़ी सूचना लिखियल हूंदी आहे, तव्हांखे ख़बर हुजे, सूचना इहा लिखियल हूंदी आहे त कृपया, उन में हिकिड़ो चक्कर हूंदो आहे, उहो चक्कर घुमणु चालू कंदो आहे, उन ते लिखियल हूंदो आहे त कृपया सफ़ेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डालें। पोइ जेॾी महिल उहो बीहे त उन खां पोइ टिकट निकिरंदी आहे। ऐं हिन वञी पंहिंजो पाण रखियईं त उहो चक्कर बीहे ई न, चक्कर घुमणु चालू कयो, ॼण हेलीकॉप्टर वांगुरु हलणु लॻो। हाणे चक्कर ई न बीहे त ही रुपयो विझे किथां? नेठि बीठी त मशीन जे मथां हुई न, बीठे ॿ मुकूं पासराटियूं वारियूं उनखे जेको आहे सो मशीन खे हईं त मशीन बुट बंदि थी, 20 मिंट खां पोइ उहो चक्कर ई बंदि थी वियो।
चक्कर जो बंदि थियो पोइ पंहिंजो कोइन विधई, सिक्को जो विधई, वध में 15 सेकेंडनि में टिकट ॿाहिरि निकिरंदी आहे, पर 15 मिंट थी विया हराम जो टिकट निकिरेसि। पोइ त मिशिन जे मथां बीठे बीठे झले उन मिशिन खे लोॾा ॾेई 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 ॿ-4 मुकूं ठौंशा हणी नेठि टिकट निकिती। जेॾी महिल टिकट ते ॾिठई, वजन पढ़ी पंहिंजो त लिखियलु हो, कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले। अड़े ची मरी वियासीं। मां एॾी ॻरी आहियां जो मुंहिंजी मिशन बि मूंखे नथी तोरे। अड़े पोइ इन जीअण खां त मरण भलो, इन खां मां मरी पवां। सो आई घर पहुची, असांजी टी मंज़िल ते रहंदा हुआसीं। सो 3 माड़े ते चढ़ी वई, उन जे जेको आहे सो चोट ते चढ़ी वई। चोट ते चढ़ी वञी उतां पंहिंजो पाण छॾियईं रोड ते। अदा मां त वेठोसि दुकान ते, भॻवान जो कसम मूंखे कुझु बि ख़बर न, पर आड़े पाड़े वारनि जो ॾिठो मूंखे घरवारीअ खे। सो डोड़ंदा आया सिधो दुकान ते। चई परमानंद, मुंहिंजो छा चई परमानंद, अड़े छा परमानंद, अड़े छो है जैदा रड़ियो छा जो ठा कयो रे। अड़े चई परमानंद, भाभी किरी पई आहे मथां। मुझे मस्ती तो कोन वेठो करी, लाना लत दई जैदा मस्ती न, वो सचपच में चोट तां किरी आहे, गश थी वई आहे, उनखे हॉस्पिटल खणाए विया आहियूं। मुंहिंजो कंहिं चयो, अड़े चई जैदा तूं हल, मूंखे बि बांह खां कीले चंडा वठी विया हॉस्पिटल। अदा हॉस्पिटल जो पहुतुसि, उते जो ॾिसां जया जी हालत, अल्लाह यार छा ॿुधायां, मूंखे पाण खे पई दया अचे। ऐं ॾिसां त चंटीअ खे 6 नलकियूं चढ़ियूं पयूं आहिनि। 2 ॾे त नक मां हुन जूं ऑक्सीजन जूं, 2 ॿाहुनि मां ॾे त ब्लड जूं, 2 टंगुनि मां, पेरनि मां, उहे वरी जेको आहे सो पंहिंजो 2 नक मां त ऑक्सीजन जूं, ॿाहुनि मां ब्लड जूं, ऐं हा ग्लूकोस जूं वरी 2 टंगुनि में पियलूं। अदा खार त अहिड़ा लॻनि जो न चंडीअ जूं इहे 6 ई नलकियूं छिके ॿाहिरि कढांसि। पर छिके कीअं कढां, चंडीअ जा माइट बि बीठा हुआ, पुलिस बि अची वई हुई, पर हाणे कहिड़ी धूड़ पायां। दा न चाहींदे हूंदे बि मूं उन बुछड़ीअ जी 3 ॾींहं शेवा कई। नेठि 3 ॾींहं ॾींहं जो 2:30 बजे होश आयुसि त अखियूं खोली, मूं ॾे निहारी, चई हेॾां तव्हां ई आहियो न? मुंहिंजो हा मां ई आहियां, कारे मुंहं वारो मां ई आहियां, बुछड़ी तोखे मां ई गॾियोसि। जी हेॾा मां अञा जीअरी आहियां। अड़े मुंहिंजो बुछड़े बुण जी, हे तूं त जीअरी वेठी आ, पर जिन 3 ॼणनि जे मथां तूं किरी ऐं, उन्हनि 3 जूं पगड़ियूं अॼु 5 बजे रखियलूं आहिनि। सोदा ईअं बि थींदो आहे, ऐं मूंसां त ईअं ई थियो आहे। वरी ॿिए जोक सां गॾु गॾजंदासीं।